नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं त हिसाब अदालत में अॼु इवनफील्ड प्रॉपर्टीज़ रेफरेंस जे सिलसिले में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, संदसि न्याणी मरियम नवाज़ ऐं नाठी कैप्टन मोहम्मद सफ़दर जा बयान रिकॉर्ड न थी सघिया, जंहिं बाद ॿुधणी 21 मई ताईं मुलतवी कई वई। नाज़रीन, असां तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं संदसि ख़ानदान जे ख़िलाफ़ नेब रेफरेंस जी ॿुधणी अॼु हिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर कई। ॿुधणी दौरान जवाबदार जे वकील ख्वाजा हारिस जवाबदारनि खे ॾिनल सवालनामनि ते एतिराज़ वारींदे चयो त कुझु सवालनि में दुरुस्तगी करणी आहे, सम्झ में नथा अचनि। नाज़रीन, अदालत नेब प्रोसिक्यूटर जा दलील ॿुधण खां पोइ ॿुधणी 21 मई ताईं मुलतवी करे छॾी। वाज़े रहे त 16 मई ते थींदड़ ॿुधणी ते एहसाब अदालत इवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर जा बयान 18 मई ते रिकॉर्ड कराइण जो फ़ैसिलो ॿुधायो हो ऐं टिन्ही जवाबदारनि खे सवालनामा ॾिना विया हुआ।